मेहड़ असिस्टेंट कमिश्नर मेहड़ गुलाम फातिमा गल्लो मेहड़ शहर के बुनियादी इशूज़ ते अवामी न्यूज़ मेहड़ पारां सवाल करण ते ख़ुसूसी तौर ॻाल्हियूं कंदे चयो त जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मदद तव्हांजी बि वॾी महिरबानी जो तव्हां असांखे अॼु ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो त असांजो जेको आहे आवाज़ उहो मेहड़ जे माण्हुनि ताईं पहुचे। असांजी ऑफिस त अल्हम्दुलिल्लाह ओपन हूंदी आहे, हर कोई ईज़ी टू एक्सेस आहे, अची सघे थो कहिड़ो बि कंप्लेनेंट हुजे। पर तव्हां जेको सवाल पुछो आहे इहो ॾाढो अहम सवाल आहे त मेहड़ में अदा 3 वॾा मसइला आहिनि असांजा जंहिं ते असांजी कोशिशूं जारी आहिनि। उन मां सभ खां पहिरियों में वॾो मसइलो आहे असांजी इंक्रोचमेंट जो। इंक्रोचमेंट असांजी जेकी आहे उहा घणी इंक्रोचमेंट जेकी आहे उहा सब्जी कार्ट्स जे करे आहे, जेके असांजा रेड़ा आहिनि, गाॾा आहिनि, उन्हनि जे करे आहे। हाणे इहो मसइलो जेको आहे उहो ऐं विच मार्केट में असांजी जेकी सब्जी मंडी आहे उन जो इशू आहे, उन जे करे इंक्रोचमेंट घणी आहे। जेकी असांजी पुराणी सब्जी मंडी आहे मेहड़ जी, हाणे उन में एतिरी कैपेसिटी न बची आहे जो उन्हनि सभिनि खे अकोमोडेट करे सघे। असांखे हिकु नई सब्जी मंडी जी ज़रूरत आहे ऐं उन नई सब्जी मंडी जे लाइ असांजा लेटर्स बि लिखियल आहिनि। प्लस में असांजे स्टेक होल्डर फयाज़ साहब जिन स्कीम बि हिकिड़ी ॾिनी आहे उहा अप्रूव बि थी वई आहे ऐं अनकरीब उन जी कंस्ट्रक्शन बि शुरू थी वेंदी इंशाल्लाह। उन खां अलावा असांजो सेकंड जेको मसइलो आहे अदा उहो बस स्टैंड जो मसइलो आहे। जो तव्हां ॾिसंदव त हाईवे ते बि रश घणी आहे, बस स्टैंड आहे उते। प्लस में असांजी मेन सिनेमा चौक जेको आहे उते बि वेन्स वग़ैरह बीहनि थियूं त उहो काफ़ी हर्डल्स पैदा थियनि थियूं आवाम जे लाइ। त अगरि असांजो प्रॉपर हिकिड़ो बस स्टैंड ठही वेंदो, जेको असां कोशिश में लॻा पिया आहियूं, असां रिकमेंडेशन बि कई आहे, ज़मीन बि ॾिनी आहे ऐं असांखे उमेद आहे त असांजे डिप्टी कमिश्नर सैयद मुर्तज़ा अली शाह साहब ज़रूर इन ते जेको आहे असांजी हेल्प बि कंदा ऐं असांजे बस स्टैंड जे लाइ का जेको आहे उहो लैंड वग़ैरह बि ज़रूर असांखे मिली वेंदी। ऐं टियों जेको अदा मुंहिंजो पर्सनल ख़्वाहिश जो या ज़रूरत बि बिल्कुलु आहे मेहड़ खे। 5 लख जी आबादी आहे अदा मेहड़ में ऐं इन आबादी में असां वटि प्रॉपरली को चाइल्ड मदर केयर सेंटर कोन्हे। त 3 नंबर ते असां वटि जेको मां पंहिंजी नज़र में सम्झां थी त जेको वॾो इशू आहे उहो चाइल्ड ऐं मदर केयर सेंटर हुजणु खपे। त जीअं असां छो जो ॾिसो मेहड़ जेको आहे इहो हब आहे। हब इन सेंस में त मेहड़ खे चारों तरफ़ खां ॻोठ शहर अहिड़ा था लॻनि जिन वटि हॉस्पिटल्स कोन्हनि, जिन वटि वॾा इदारा कोन्हनि। ऐं मेहड़ में अल्हम्दुलिल्लाह हाणे तालका हॉस्पिटल जेकी आहे उहा गंबट वारनि एडॉप्ट कई आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह सां उन ते ॾाढो कमु सुठो हले पियो। त मेहड़ जे माण्हुनि खे इन मां घणो फ़ाइदो मिलंदो ऐं इहे सभु कोशिशूं एमपी साहब जूं आहिनि, बिल्कुलु नो डाउट। असां बि उन्हनि खे जेको आहे एप्रिशिएट कयूं था ऐं इहे वाकई जेको आहे ॾाढा सुठा कम आहिनि जेके अवाम जे लाइ बहितर आहिनि। उन खां अलावा तव्हां जेको मंशियात जी ॻाल्हि कई, असांजा एसएसपी साहब बिल्कुलु एक्टिव आहिनि ऐं जेको आहे उन्हनि ते वर्किंग बि हले पई ऐं असां इंशाल्लाह अनकरीब हिकिड़ी मीटिंग बि रखंदासीं। तालका विजिलेंस कमेटी हिकिड़ी हूंदी आहे असां वटि, उन में असां ज़रूरु असांजो जेको एसडीपीओ आहे उनखे कॉल कराईंदासीं, जेके असांजा एसएचओज़ आहिनि उन्हनि खे कॉल कराईंदासीं, जेके सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि उन्हनि खे बि कॉल कराईंदासीं ऐं हिकु वेही करे हिकु प्लान ठाहींदासीं त इनखे कोप अप कीअं कजे। छो जो अॼुकल्ह इहो तमामु वॾो मसइलो थी वियो आहे। असांजो नौजवान जेको आहे इन किने शइ में पंहिंजो पाण खे मुब्तला करे ऐं पंहिंजी ज़िंदगी तबाह करे रहियो आहे, जंहिंमें असांजो बि फर्ज़ बिल्कुलु थिए थो त असां इन ते को न को ज़रूरु पंहिंजो कोशिशूं कयूं ऐं इन शइ खे घटि करायूं। अदा वाटर सप्लाई स्कीमूं असां वटि जेके आहिनि उहे तालका में 26 वाटर सप्लाई स्कीम्स मौजूदु आहिनि, जेके असां आया हुआसीं त उन मां तक़रीबन जेको आहे 7 खां 8 नॉन फंक्शनल हूं। पर अल्हम्दुलिल्लाह असां पब्लिक हेल्थ वारनि सां गॾु मिली करे विज़िट्स बि कया आहिनि ऐं उन्हनि खे घणो मतिलबु के चयो बि आहे ऐं उन्हनि पाण बि कोशिश करे हाणे 26 जो 6 वाटर सप्लाई स्कीम्स जेके असांजी फंक्शनल आहिनि। सिर्फ़ु हिकिड़ी स्कीम आहे जंहिंजो बि सिर्फ़ु सोलर जो इशू हुयो, उहो बि अल्हम्दुलिल्लाह हिन महीने में हल थी वेंदो। असांजूं 26 जो 26 स्कीमूं फंक्शनल थी वेंदियूं। बाक़ी रही ॻाल्हि मेहड़ शहर जी, मेहड़ शहर खे हींअर ऑपरेट करे पियो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन।
सॉरी म्यूनिसिपल कमेटी मेहड़। त म्यूनिसिपल कमेटी मेहड़ वटि हिकु वाटर सप्लाई स्कीम आहे, हिकु अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लांट आहे जेको फ़िलहाल नॉन फंक्शनल आहे। उन अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लांट जो तव्हांखे ख़बर हूंदी त अंडर लिटिगेशन हो, जेको असां पंहिंजी रेवेन्यू डिपार्टमेंट ऐं असांजे डिप्टी कमिश्नर साहब जे हेल्प सां गाइडलाइन सां असां उहो केस खटियो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लांट जी ज़मीन खे, जेकी सरकारी ज़मीन हुई, उनखे आज़ाद करायो आहे। हाणे असां 2-3 दफ़ा विज़िट्स बि कया आहिनि, उन ते प्रॉपरली इंक्वायरी बि कई आहे, इन्वेस्टिगेशन बि कई आहे त आख़िर इहो नॉन फंक्शनल छो आहे, जंहिंमें काफ़ी फाइंडिंग्स असांखे मिलियूं आहिनि ऐं उहो असां पंहिंजे डिप्टी कमिश्नर साहब खे बि लिखियो आहे। असां म्यूनिसिपल कमेटी खे बि पाबंद कयो आहे त हू जेको आहे इन्हनि खे फंक्शनल कराए, छो जो अदा पहिरियां जॾहिं ही स्कीम आई त इहा हुई पब्लिक हेल्थ जे अंडर में, पर जॾहिं MC ठहियूं, TC ठहियूं, माना टाउन कमेटीज़ ठहियूं या म्यूनिसिपल कमेटीज़ ठहियूं, त इहे शहरनि जूं जेके स्कीमूं आहिनि इहे ट्रांसफर थी वियूं कमेटीज़ खे। पहिरियां पब्लिक हेल्थ हलाईंदो, त हाणे नो डाउट माना जेको म्यूनिसिपल कमेटी आहे उन वटि थी सघे थो एतिरी कैपेसिटी न हुजे, छो जो जेके अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लांट आहिनि उन्हनि खे हलाइण लाइ बि ठीकु ठाक अमाउंट खपे। सो इन जे लाइ बि असांजी कोशिशूं जारी आहिनि। असां हिकिड़ी मीटिंग बि करे चुका आहियूं, असां 2-3 विज़िट्स बि करे चुका आहियूं ऐं असां इन अल्ट्रा फिल्ट्रेशन जी नॉन फंक्शनलिटी जा रीज़न्स फाइंड आउट करे बि मथे मोकिले चुका आहियूं। सो उम्मीद आहे त अनकरीब अगरि अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लांट असांजो हली वियो त असांजी मेहड़ जे पाणी जो मसलो हल थी वेंदो। ॿियो मसलो आहे असांजो वाटर सप्लाई स्कीम सां रिलेटेड जेके लाइनूं मिली वियूं आहिनि ड्रेनेज में। अक्सर मूं वटि कंप्लेन्स ईंदियूं आहिनि त असां वटि जेको पाणी अचे थो उहो साफ़ सुथिरो नथो अचे, उहो कंटेमिनेटेड पाणी अचे थो। त इन जे हवाले सां असां पंहिंजी सबमिशन जेकी आहे उहा रखी आहे डिप्टी कमिश्नर साहब जे अॻियां त हिकु अहिड़ी वॾी स्कीम ॾिनी वञे जंहिंमें इहे पाइप लाइनूं जेके आहिनि उहे नयूं विछायूं वञनि। अदा बिल्कुलु हिकिड़ो स्वी गैस जो जेको आहे उहो प्रोजेक्ट हले पियो, जंहिंमें मां तव्हांखे ॿुधायां त असां प्रॉपरली उन्हनि सां कोऑर्डिनेशन में आहियूं। इन में मेहड़ शहर में 62 किलोमीटर जूं लाइनूं पवनि थियूं स्वी गैस जूं ऐं उन में तक़रीबन हर गली जेकी आहे मेहड़ शहर जी उहा उन में अचे थी। हाणे ऑब्वियसली जॾहिं इहो रोड खोटबो, पेवर ब्लॉक मतिलबु कि इन मां उखाड़ियो वेंदो ऐं उन में पाइप लाइन विझबी त ऑब्वियसली रोड डैमेज थींदो ऐं उन रोड डैमेज जी रोड कटिंग जी पेमेंट बि स्वी गैस वारनि म्यूनिसिपल वारनि खे ज़रूरु ॾिनी आहे। पर हाणे जेको इहो रोड ठहे थो उहो उन में मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां थी त स्वी गैस वारनि ऐं म्यूनिसिपल कमेटी वारनि सां असां 2 मीटिंग्स करे चुका आहियूं, बल्कि 2-3 मीटिंग्स करे चुका आहियूं ऐं हाणे बि असांजी शेड्यूल आहे ऐं उन में असां फोकल पर्सन बि कुझु ठाहिया आहिनि शहर जा, कुझु स्टेक होल्डरनि जा, जेकी हिकिड़ी कमेटी हुजे त जीअं ऑडिटेबल थी सघे इहा शइ। त स्वी गैस वारा जेसि ताईं अदा पाइप लाइन विझी उन्हनि खे NOC न ॾींदा तेसि ताईं हू मथां रोड न विछाईंदा। हाणे उहो टाइम पीरियड उन्हनि जे करे उन्हनि खे लॻे थो त पाइप लाइन विझनि था, उन खां पोइ गैस प्रॉपरली विझी पूरी था कनि, पोइ गैस शुरू था कनि, शुरू करे उनजी जेको आहे प्रेशर चेक कनि था, त इन में टाइम लॻे थो, जंहिंमें नो डाउट असांजे मेहड़ शहर खे ॾाढो नुक़सानु पहुतो आहे। ॾाढियूं जेके आहिनि उहे असांजूं गलियूं ख़राब थियूं आहिनि, पर असां हिननि सां राब्ते में बिल्कुलु आहियूं। असांजी कोशिशि इहा ई हूंदी, बल्कि असां पंहिंजो हर तरह सां माना इंश्योर कराईंदासीं त इहे वरी वापसि पेवर ब्लॉक लॻी वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।